नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गॾाप में खबर ॾींदा हलूं त लाड़काणे वासी पौरहित नौजवान फैसल ابڙو 24 ॾींहं अॻु गॾाप जे नूर खान ॻोठ वारे इलाइक़े में नई कराची इंडस्ट्रियल एरिया पुलिस जे वहशियत जो शिकार थी वियो, जंहिंखे दौरान खुतबे नमाज़ जुमे जी मस्जिद मां रुमाल गिची में विझी पुलिस एहलकारनि ॿार कढी घटी में आणे शदीद फायरिंग करे सख़्त ज़ख़्मी करण बाद पुलिस मोबाइल में विझी पाण सां गॾु खणी वञी वधीक गोलियूं मथे गुर्दनि में हणी केतिरनि कलाकनि बाद कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे लाश अब्बासी शहीद अस्पताल पहुचायो वियो। हिन पुलिस गिरदी खिलाफ़ मक़दूल नौजवान जे वारसनि रवासिन पारां लासी ॻोठ जे भिटाई चौक खां हथनि में बैनर प्ले कार्ड खणी मक़तूल जूं तस्वीरूं खणी इरफान ابڙو अज़हर ابڙو लाल मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गॾाप जे प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। हिननि चयो आहे त फैसल ابڙو जे बेगुनाह खून सां इंसाफ़ करे कूड़े मुक़ाबले में मुलविस एहलकारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।